वेलकम बैक नाज़रीन। अॼु महांगाई जे हवाले सां सिंध जो मुक़दमो आहे। महिमान आहे जा मदद अली, पाण क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ आहे सिंध असेंबली में, पाकिस्तान मुस्लिम लीग मुतहदा हुनजो मरकज़ी अॻुवाण बि आहे, फंक्शन लीग जो मरकज़ी अॻुवाण। सवेर महांगाई जे हवाले सां ॻाल्हि पिए हली। ज़रदारी साहब जी हुकूमत पाकिस्तान जो सदर, सिंध में क़ाइम अली शाह जी सिर्फ़ु क़ाइमु रखण वारी हुकूमत आहे, जंहिंजी वीचारे जी हले थी अलाए कोन हले थी, उहा हुनखे पाण खे ख़बर हूंदी। सिंध में महांगाई जेका इंतिहा ते पहुची चुकी आहे, महांगाईअ खे ख़तमु करण लाइ को असांखे दॻु हुजणु खपे। ऐं क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ आयो, महांगाई तॾहिं त असां कयूं था, पर दॻु कहिड़ो आहे साईं, खे को आईनो कीअं ॾेखारींदासीं? आउं हिकिड़ी अर्ज़ु करियां, हीअ हिन हुकूमत जी ख़ुशनसीबी चइबी या आउं ज़रदारी साहब जी ख़ुशनसीबी चवंदुसि, ऐं जंहिं बेनज़ीर साहब वारी जा रिकनसिलेशन वारी पॉलिसी खे जेको खणी अॻिते हलियो, उन तहत मुखालिफ़त जो हिननि खे तमामु घटि फेस करणी पई। हिननि खे सभिनि पार्टियुनि साथ ॾिनो। ज़रदारी साहब वारी मुफ़ाहमत वारी पॉलिसी ते सभिनि हिननि जो साथ ॾिनो, सभु गॾु हलिया, पर हेठि वज़ीरनि, हेठि एटलीस्ट सिंध मंझि सूबे मंझि वज़ीरनि ऐं सिंध जी हुकूमत उन मुफ़ाहमत वारी पॉलिसी खे फेल करण जी कोशिशि कई। इहो त थियो हिकिड़ो सियासी जुमिलो जेको एड करे वियासीं। पर रही ॻाल्हि आउं महांगाई जे हिसाब सां ॿुधायां तव्हांखे, हुकूमत खे खपे त पहिरीं ॻाल्हि त लो शेडिंग ते थोरो चेक करे त लो शेडिंग एक्स्ट्रा छो पई वञे। उनजे करे असांजो ज़राअत बि तबाह पियो थिए, इंडस्ट्री बि साईं तारो तबाह पई थिए, ऐं जेको 2 ॾींहं जी मोकल कई अथनि उन ते असांजे कारोबारी तबिके जी बि चेल वेहंदी पई वञे। हली हिकिड़ो त इन ते हुकुमरान आहिनि सिंध जा या पाकिस्तान जा, उहो त बिजली जी मुफ़्त जी सरकारी पैसनि मां, सरकार जे उन्हनि खे परवाह कान्हे न। लाइट वञे थी हली त उन्हनि वटि वॾा वॾा जनरेटर पिया हलनि, वॾा वॾा न यूपीएस त वॾा वॾा जनरेटर लॻल आहिनि, उन्हनि खे परवाह कान्हे। पर सिंध तबाह थिए पियो न, आम माण्हू जो मुतासिर थिए पियो न, हिते जी मैशियत भींग पई थिए न असांजी। उन खां पोइ ॿिए नंबर ते हिननि खे खपे त ज़राअत जा टाइमली इनपुट्स ॾिजनि। हींअर कणिक लॻे पई, उन्हनि जा ॿिज हुजनि, वेरीफाइड सर्टिफाइड ॿिज हुजनि, टाइमली मिलनि, फर्टिलाइज़र जी अवेलेबिलिटी हुजे, ऐं असां वटि ज़राअत जा जेके टेक्निकल माण्हू आहिनि उहे फील्ड में वञनि, ज़मींदारनि खे गाइड कनि, प्लस इम्प्लीमेंट्स जेके आहिनि, ट्रैक्टर आहिनि, ॿिया इम्प्लीमेंट्स आहिनि, उहे सस्ते रेट ते ज़राअत ते मिलणु खपनि ज़मींदारनि खे उते। तॾहिं वञी असांजी ज़राअत सुधरंदी। ज़राअत सुधरंदी त ऑटोमेटिकली असांजी बहिराड़ी जी मैशियत सुधरंदी, असांजो कारोबार बि वधंदो, असांजी इंडस्ट्री तरक़ी थींदी। अच्छा, उन जे अलावा ॿी जेका हिननि खे अहम शइ करणु खपे हींअर, जेको असां वटि उन जो जेको हिकिड़ो तमामु हिकिड़ी इग्नोरेंस हले पई, जीअं ही जेको रेट्स वारी तव्हां ॻाल्हि कई, इन में मुख़्तियारकार जेके बि आहिनि असां वटि या असां डीडीओज़ आहिनि, उन्हनि खे मैजिस्ट्रेट जा पावर्स हुजणु खपनि, ऐं उन्हनि खे मैजिस्ट्रेट जा पावर्स हुजनि, वञी चेक कनि, ॾिसनि, ऐं उते चेक करे, ऐं उते खां बाक़ाइदे उन जे दुकान ते फाइन बि चङो ख़ासो हणनि या उन दुकान बंदि कराइनि, त माण्हुनि खे ख़बर पवंदी त भई हुकूमत ॾंडो खणे पई, माण्हू भॼंदा धाईंदा उन ताईं पुॼंदा त बाबा अहिड़े नमूने सां असांखे फलाणे हंधि महांगी शइ पई मिले, न वठनि। पोइ असांजी आवाम में बि शऊर ईंदो त असीं महांगी शइ छो वठूं जॾहिं की असांखे सस्ती मिलणी आहे। त अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो इहो महांगाई ते ईअं बि कंट्रोल कनि। ॿी शइ, वॾी शइ आहे त अवाम खे हिकिड़ी ख़ुदि एतमादी असीं ॾियारियूं त असां सियासतदान कुझु करे सघूं था। उहा तॾहिं थींदी अवाम खे जो पहिरियों कमु सुबुह साण वज़ीर आज़म खे करणु खपे त सुबुह जो उथी अधु कैबिनेट खे ख़तमु करे छॾे, चए बाबा अधु कैबिनेट वई, पोइ बेशक जे अगरि लाचार अथसि कहिड़नि खे कढूं कहिड़नि खे न कढूं, क़ुरानदाज़ी खणी करे क़ुरानदाज़ी खणी कनि, अवाम खे त बेड़ो न ॿोड़ी न। त अवाम में छा थींदो, अवाम चवंदी बाबा बेशक उन जी फिगर वठंदासीं त एॾो वॾो ख़र्चु कोन पवंदो, पर एटलीस्ट अवाम खे हिकिड़ी किरण सुठाईअ जी उमेद नज़र ईंदी त हुकूमत कुझु न कुझु चङाई जी तरफ़ वञणु चाहे। वज़ीर आज़म कंदो ईअं त वज़ीर आज़म ख़ुदि उहे वॾेरा, उहे सियासतदान, उहे किथे ॾिसो न, इहो करिणो पवंदो। तव्हांजी 18वीं अमेंडमेंट जेका आहे उन मंझि बि इहो हिसो आहे त तव्हांजा महकमा अदोद ख़तमु करणा आहिनि, तव्हांजा वज़ीर घटाइणा आहिनि, पर उहे कॾहिं करणा आहिनि, उहे वरी आईंदा हुकूमत अची कंदी। चङा कम हिननि कोन्हनि करणा, पोइ वञी करणा आहिनि। अहिड़े तरीक़े सां हुकूमत खे ॿियो जेको करणु खपे त जेको हींअर बोर्ड में मुतासिर जेके माण्हू थिया आहिनि, उन्हनि जी जेको आबादकारीअ जे लाइ सिलसिलो थिए पियो, उन में जेका करप्शन थिए पई, उन खे जेको सख़्ती सां वॉच करणु खपे, उन ते बि सख़्ती जेके वतन कार्ड जारी पिया कनि, लख वतन कार्ड त अहिड़ा इशू थिया आहिनि जिन माण्हुनि वटि पाणीअ जो सैलाब जो हिकिड़ो कतरो बि कोन आयो, कूड़ा जेके आहिनि वतन कार्ड इशू थिया आहिनि। असां विया आहियूं, असां पाण वतन कार्ड अहिड़ा बि ॾिठा मूं जेके माण्हू ज़मींदार या पंहिंजो ख़ुशहाल माण्हू, उन्हनि खे वेठे घर वेठे वतन कार्ड मिलिया आहिनि, ऐं उन्हनि एरियाज़ में वतन कार्ड मिलिया आहिनि जिते की सैलाब परे खां बि न मटियो, उते जेके आहिनि से वतन कार्ड मिलिया आहिनि, उन्हनि माण्हुनि खे मिलिया आहिनि। इहे चेक करणु खपे, इहे न चेक थींदो त इहो अञा माण्हुनि खे वधीक तकलीफ़ थींदी। ॿिए नंबर ते असां वटि तालीम जेका असांजी तबाह थींदी पई वञे,
उन जे लाइ बि हुकूमत खे खपे, छो जो तालीम जे हींअर असीं नथा ॾिसूं, छो असांजी क़ौम वञे थी मिसकिन पढ़ियल आहे कोन, प्लस हुनखे ॻाल्हाइण जी सलाहियत ई ग़रीब कान्हे, हू दुकानदार सां बहस छा करे। साॻूणी जॻह ते कराची में ॾिसो असांजूं मायूं वञनि थियूं दुकान ते, महांगो शइ ॾिसनि थियूं, रड़ त कनि थियूं, गोड़, इहो सॼो तालीम सां दारोमदार आहे। ऐं असां वटि तालीम अञा तबाही की तरफ़ खणंदा पिया वञूं। महांगाई मंझि जेसि ताईं तव्हां वटि लॉ एंड ऑर्डर कंट्रोल कोन थींदो, तव्हां महंगाई जे करे तो अमरा मां सोता दिखाती को महंगाई जे करे माण्हू गुरबत जे करे चोरी करे लॉ एंड ऑर्डर के फरे तो पियो। साईं लॉ एंड ऑर्डर एॾो महांगो थी वियो तव्हांजो, एॾो अफोर्डेबल ई कोन्हे लॉ एंड ऑर्डर। तव्हांजो चौकीदार ॾिसो किथां रखो, वरी चौकीदार जे रखो त उनजो साईं तव्हां हर माण्हू त नथो अफोर्ड करे, आम माण्हू त मिसकिन न ब गनमैन तो अफोर्ड करे सघे, न उहो रेड़ी वारो जेको उहो बि सेफ कोन्हे, उनजी पूरी जेका कैश आहिनि उहा फुरिजो थी वञे। जाम साहब आख़िरी नंढड़ो सवाल इहो कंदुसि त अवां मुतहदा जेके आहे मुस्लिम लीग जोड़े वरिती आहे, फंक्शन लीग ऐं ॿियूं जमायतूं गॾियल लीग ठही आहे, उन में अवां बि शामिल आहियो, उन हवाले सां मौजूदा पैकेज जमहूरियती ॻाल्हि पिया कनि, अवामी ॻाल्हि पिया कनि, हुकूमत पीस पार्टी मां तंग थी अवां वरी हिकिड़ो मुस्लिम लीग इतिहाद बि जोड़े वरितो आहे, उहे महांगाई खे ख़तमु करण लाइ छा पिया कनि, छा प्लानिंग आहे अवां जी? आख़िरी सही असां वटि आउं अर्ज़ु करियां त असांजी जेको पार्टी जी पंहिंजी सोच आहे उहा इहा सोच आहे त हर ज़रूरियात जी शइ खे उन प्राइस ताईं आणिजे जेको हर आम माण्हू अफोर्ड करे सघे। बिजली हर माण्हूअ जी पहुच जी हुजे, पेट्रोल हर माण्हू इस्तेमालु करण जी उन में हुजे, ज़राअत खे दुनिया जी बहितरीन जेको ज़राअत जेका आहे उन जे उन स्टैंडर्ड ते असांखे आणणो आहे। जेके असांजूं इंडस्ट्रीज़ आहिनि उन्हनि खे असांखे फैसिलिटीज़ ॾेई, असांखे उन्हनि खे जेके आहिनि से ईज़ी लोन्स ॾेई, उन्हनि खे बिजली मुहैया सस्ते रेट्स ते करे, उन खे जेको 24 आवर्स हलाइणु खपे, तॾहिं वञी असांजी इंटरनेशनल मार्केट खे असीं कम्पीट कंदासूं, तॾहिं वञी असीं पंहिंजनि पेरनि ते बीह सघंदासूं। ऐं ॿिए नंबर ते प्राइवेट सेक्टर में जेसि ताईं असीं नौकरियुनि जूं अपॉर्चुनिटीज़ न कंदासूं त गवर्नमेंट बेरोज़गारी ख़तमु करे कान सघंदी। गवर्नमेंट वटि एॾो आई कोन्हे वैकेंसीज़ जी पोटेंशियल जो गवर्नमेंट एतिरियूं वैकेंसीज़ क्रिएट करे जंहिं मञे। ॿिए नंबर ते असांजी क़ौम खे बि थोरो ज़हन चेंज करिणो पवंदो, उन्हनि खे बि प्राइवेट सेक्टर में नौकरियुनि ते वञिणो पवंदो, उन्हनि खे बि रुॻो इहो भाड़े कोन विहणो पवंदो त असांखे सरकारी नौकरी वठणी आहे, छो जो सरकारी नौकरीअ में जेको वठे थो न उन ते का चेक एंड बैलेंस। महिरबानी जाम साहब, अवां सां दिलि चए पई खोड़ सारी ॻाल्हियूं कयूं, पर प्रोग्राम जो वक़्तु पुॼाइण वञी चुको आहे। नाज़रीन, अॼु असांजो सिंध जो मुक़दमो महंगाई जे हवाले सां महिमान हुयो असांजो जाह मदद अली, पाण क़ाइदे हिज़्ब इख़्तिलाफ़ आहे सिंध असेंबलीअ में। साण सां महांगाई जे हवाले सां खोड़ ॻाल्हियूं थियूं आहिनि। असीं कोशिशि कंदासीं त जाम साहब खां ईंदड़ वक़्त में वक़्तु वठी सिंध जे मुक़दमो में ॿिया जेके सिंध सां लाॻापियल मसइला आहिनि, सिंध सां जेको कुझु वहे वापरे पियो, सिंध सां जेके ज़्यादतियूं थियनि पियूं, उन ते ॻाल्हायूं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहिगुरु।